नाज़िर सॻियूं में साले पट में क़तल कयल सहाफ़ी अजय लालवाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कलम धणी सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मज़हर अली मंगणे जो जी ही रिपोर्ट। असां हींअर सॻियूं प्रेस क्लब वटि बीठा आहियूं, जिते सॻियूं प्रेस क्लब जा सहाफ़ी साले पट में बेगुनाह क़तल कयल सहाफ़ी अजय लालवाणीअ जे क़तल ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हुननि खां असां ॻाल्हायूं त हुननि जो छा चवणु आहे। अजय लालवाणीअ जे क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त जेके अजय लालवाणी जा कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे उन्हनि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। सीनियर सहाफ़ी अजय लालवाणी जे बेगुनाह क़त्ल जे ख़िलाफ़ अॼु असां पंहिंजे सॻियूं प्रेस क्लब ते एहतजाज करे रहिया आहियूं। असांजो मुतालबो आहे आला अख़्तियारनि खां त अजय लालवाणी जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं उनजे खून खे जेको आहे सो इंसाफ़ कयो वञे। एहतजाज कयो वियो आहे सहाफ़ी ताद खेरपुरे सॾ ते, जेको गुज़िरियल ॾींहुं साले पट जे सीनियर सहाफ़ी अजय लालवाणी खे हक़ सच लिखण तां क़तल कयो वियो आहे। असां उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं असां आला अख़्तियारनि IG सिंध, DIG सखर, SSP सखर खां मुतालबो कयूं था त सीनियर सहाफ़ी अजय लालवाणी जा कातिल गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। लालवाणी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। असां सॻियूं प्रेस ते अॼु एहतजाज कयो आहे। इन लाइ त जेके सहाफ़ियुनि सां नाजायज़ थियनि थियूं उहे बंदि कयूं।